अॼु असां 4 तरीक़नि जे बारे में ॿुधाईंदासीं जंहिंसां तव्हां पंहिंजी याददाश्त खे काफ़ी बहितर ऐं इम्प्रूव वग़ैरह करे सघो था। इहा वीडियोस ख़ासि करे उन लाइ आहिनि जेके एंट्री लेवल ते मेडिकल या इंजीनियरिंग वग़ैरह कनि था या का बि कमीशन जी तयारी वग़ैरह कनि था, उन लाइ काफ़ी फ़ाइदेमंद रहंदी। सभिनि खां जेको पहिरियों तरीक़ो आहे, राइट इट डाउन। तव्हां जेके बि इंपॉर्टेंट टास्क कयो, स्टडी वग़ैरह कयो या को ऑफिस में वर्क वग़ैरह करे थो, अपॉइंटमेंट्स वग़ैरह थी विया, तव्हां उनखे लिखी छॾियो हिकु पर्ची ते एज़ अ रिमाइंडर तौरु। हो तव्हांजी मेमरी में जॾहिं तव्हां लिखंदा हो त तव्हांजी विजुअल मेमरी में बि अची वेंदा, ॿियो तव्हांजी मसल मेमरी में बि अची वेंदा। हू तव्हांजी काफ़ी मेमरी खे इम्प्रूव वग़ैरह कराईंदो। जेका ॿियों तरीक़ो आहे रिपीट एंड रिहर्स। जेका बि शइ तव्हां का बि एक्टिविटी, का बि इंफॉर्मेशन, को बि टॉपिक वग़ैरह पढ़ो था, उनखे बार बार रिपीट कयो, पंहिंजे पाण सां दोहरायो कयो। उन सां ई तव्हांजी मेमरी वग़ैरह काफ़ी स्ट्रांग वग़ैरह थींदी। जेका टीम पॉइंट आहे उहा अहिड़ी आहे त जेके जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे अवॉइड करणियूं आहिनि तव्हांखे, जेके तव्हांजे ब्रेन लाइ हार्मफुल आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल, तव्हां लेट ताईं जागणु राति जो तव्हांजे ब्रेन लाइ काफ़ी नुक़सानकार आहे। उन खां अलावा टीवी जो 6-7 कलाक डेली ॾिसणु, उहो तव्हां लाइ नुक़सान वग़ैरह कर आहे। या शुगर जो कंज़्यूम करणु, मिठाण तव्हांखे काफ़ी वणंदी, माण्हू काफ़ी चॉकलेट वग़ैरह यूज़ कंदा आहिनि स्टडी महिल। उथंदे तव्हांखे काफ़ी ख़ुशी वग़ैरह थींदी, रिलैक्स फील कंदो, पर बाद में इहे एज़ अ CNS डिप्रेशन चॉकलेट वग़ैरह हूंदा आहिनि। ऐं उन खां अलावा तव्हां अल्कोहल थी वियो, अगरि को अल्कोहल जो कंज़्यूमर आहे या सिगरेट वग़ैरह को स्मोक वग़ैरह कंदो आहे, इहे एक्टिविटीज़ तव्हांखे अवॉइड वग़ैरह करणियूं आहिनि। चोथों तरीक़ो अहिड़ो आहे, उहो काफ़ी तव्हां प्रैक्टिकल तरीक़ो आहे। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो, अगरि तव्हां पढ़ाई जे पहिरियां 20 खां 15 मिंट तव्हां रुगो वॉक वग़ैरह बि कयो था, वॉक खां बाद में तव्हां जॾहिं बुक्स वग़ैरह खोलींदो त तव्हांजी जेका मेमरी आहे काफ़ी इम्प्रूव हूंदी। छा त तव्हांजो ब्लड फ्लो ब्रेन में आहे उहो काफ़ी वधी वेंदो आहे एक्सरसाइज जे थ्रू। सो रेगुलर बेसिस ते तव्हांखे एक्सरसाइज वग़ैरह कंदा रहो, जंहिंसां तव्हांजी याददाश्त, तव्हांजी मेमरी काफ़ी इम्प्रूव थींदी। थैंक यू।